बुलेटिन की शुरुआत में नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदासीं। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर मलीर इस्पताल के MS सुखण थाने के SHO ऐं हेड महर के मुअत्तल करे छॾियो आहे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर मलीर ज़िले के A2 कॉरिडोर इस्पताल जो ओचितो दौरो कयो। निगरान वॾे वज़ीर A2 कॉरिडोर इस्पताल के MS अब्दुल्ला बरोही के मुअत्तल करे छॾियो। अवां खे ॿुधायूं पिया त निगरान वॾे वज़ीर सुखन थाने के SHO अब्दुल मलिक अबड़ो ऐं हेड महर मुनवर के भी मुअत्तल करे छॾियो आहे। निगरान वॾे वज़ीर स्कूल भैंस कॉलोनी में जानवरन जी इस्पताल जो भी दौरो कयो। निगरान वॾे वज़ीर बेलन अवां खे ॿुधायूं पिया त मुख़्तलिफ़ दौरा कया आहिनि। निगरान वॾे वज़ीर बिलिन वारी इस्पताल के SHO मुआयनो कयो। भैंस कॉलोनी के जानवरन जी इस्पताल मुकम्मल तौर ते नाकर आहे। निगरान वॾे वज़ीर जो चवण हो। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर लेब की हालत ॾिसी कावड़ जो इज़हार कयो। निगरान वॾे वज़ीर सेक्रेटरी लाइव स्टॉक ऐं DG के भी तलब करे वरतो आहे। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर मलीर इस्पताल के MS सुखण थाने के SHO ऐं हेड महर के मुअत्तल करे छॾियो आहे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर मलीर ज़िले के A2 कॉरिडोर इस्पताल जो दौरो कयो। अवां खे ॿुधायूं पिया निगरान वॾे वज़ीर A2 कॉरिडोर इस्पताल के MS अब्दुल्ला बरोही के मुअत्तल करे छॾियो, जॾहिं त वॾे वज़ीर सुखन थाने के SHO अब्दुल मलिक अबड़ो ऐं हेड महर मुनवर के भी मुअत्तल कयो आहे। निगरान वॾे वज़ीर स्कूल भैंस कॉलोनी में जानवरन जी इस्पताल जो भी दौरो कयो। वॾे वज़ीर बिलिन वारी इस्पताल के हिस्से जो मुआयनो कयो। भैंस कॉलोनी के जानवरन जी इस्पताल मुकम्मल तौर ते नाकारा थी वही आहे। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर लेब की हालत ॾिसी कावड़ जो इज़हार कयो। निगरान वॾे वज़ीर सेक्रेटरी लाइव स्टॉक ऐं DG के तलब करे वरतो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे चीफ रिपोर्टर वहीद राजपत। जी वहीद, अपडेट कजो। निगरान वॾे वज़ीर तरफां मलीर डिस्ट्रिक्ट जो दौरो किया। दौरे दौरान जो एक्शन किया उनमें सरकारी स्कूल बिन अस्पतालों थाने जो ओचितो दौरो भी शामिल है, जिनमें वॾे वज़ीर तरफां नाक़िस कारकर्दगी ते DG स्कूल्स ऐं डायरेक्टर स्कूल्स के नोटिस जारी किया विया आहिनि। गवर्नमेंट बॉयज़ सेकेंडरी स्कूल जुम्मागोट जो जेको हेडमास्टर आहे उनखे वॾे वज़ीर मुअत्तल कियो आहे। वॾे वज़ीर अस्पताल जे MS अब्दुल्ला बरोही के मुअत्तल करे छॾियो आहे। A2 कॉरिडोर इस्पताल के समूरनि मामलनि जो जांच जो पिणु हुकुम ॾिनो आहे। डायरेक्टर हेल्थ कराची की कारकर्दगी भी वॾे वज़ीर चयो त मुतमइन कंदड़ न आहे। सुखन पुलिस स्टेशन जो जेको SHO आहे अब्दुल मलिक अबड़ो ऐं वॾो मुंशी मुनवर भी उनखे मुअत्तल कियो वियो आहे। वॾे वज़ीर सिंध एनिमल हस्बेंड्री लैब इंचार्ज डायरेक्टर तारिक अकड़ो के भी उन खिलाफ़ जांच जो हुकुम ॾिनो आहे। निगरान वॾे वज़ीर अस्पताल जे समूरनि मामलनि जो जेकी जानवरनि जी इस्पताल आहे भैंस कॉलोनी उनजी इंक्वायरी जो हुकुम ॾेई छॾियो आहे। निगरान वॾे वज़ीर जे तरफ़ां सिंध जे DG वेटनरी ऐं डिप्टी डायरेक्टर वेटनरी अबीबुल्ला जमाली खिलाफ़ भी जांच जो हुकुम ॾिनो आहे। वहीद राजपत, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।